नाज़रीन, खबर न्यूज़ सिलसिलो जारी है। वहाँ के मोरो का खबर ॾिनालो त गुज़िरियल राति देर सां मोरो सरकारी तालुका अस्पताल में एमरजेंसी वार्ड में इलाज लाइ आयल ज़ख़्मियुनि ऐं अस्पताल जे अमले ते हमलो कंदड़ शरपसंद टोले ख़िलाफ़ मोरो तालुका अस्पताल जे डॉक्टरनि मोहम्मद यूसुफ नवल, वजीउद्दीन मेमण, डॉक्टर गुलाम मुर्तज़ा मेमण ऐं ॿियनि अस्पताल में टोकिन हड़ताल करे अस्पताल जे मेन गेट अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते डॉक्टरनि, यंग नर्सिस एसोसिएशन्स जे अॻुवाननि, पैरामेडिकल जे अॻुवाननि ख़िताब कंदे चयो त अस्पताल जी एमरजेंसी वार्ड में मरीज़नि ऐं मुलाज़िमनि ते हमलो इंतहाई अफ़सोसनाक अमल आहे। हीउ हमलो इंसानियत ते हमलो आहे। असां हिन हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। असां डीसी नौशरो फिरोज़, एसएसपी नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयूं था त अस्पताल जे एमरजेंसी वार्ड में हमलो कंदड़ वेशी जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।